मां कुझु बि नथी ॿुधणु चाहियां। मूंखे कोमल वापसि घुरिजे। जेकॾहिं तव्हां छोकिरीअ खे वापसि आणण में नाकाम थींदव न त असां हिन ॻोठ में कंधु खणी हलण जहिड़ा कोन थींदासीं। तोखे पंहिंजे घर वेहण न आयो, हिते ॿीहर आई मुंहिंजो घर तबाह करण जे लाइ। इहा मां ई आहियां जे चाकर खे हिते सही सलामत तो वटि पहुचायो आहे, न त तो वटि चाकर जो लाश अचे हा। जेका भाउ तव्हां उन्हनि जे पोयां ॿारी आहे न उनखे विसाइण न ॾियो, छो त इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे। जे न्याणी वापसि नथा कनि न त विझूं था लाबारो। हा कमदार, उन्हनि जे सिरनि में लाबारो ई विझणो पवंदो। ही इज़त सां छोकिरी वापसि कोन कंदा। सुठ छा था सम्झो त इहो चाकर खान छोकिरी खे वापसि कंदो? हैदर, हक़ीक़त त इहा आहे त इहो चाकर खानड़ो इन छोरीअ खे ॾेई वेठो आहे पंहिंजी दिलि। ऐं चाकर खान सभ खां पहिरीं कोशिशि इहा कंदो त छोकिरीअ सां निकाह कजे। पर जेकॾहिं अकबर ख़ान का मुखालफ़त करे पुलिस में या किथे ॿिए हंधि हथ पेर हणे थो त इहो चाकर खान वॾो गुरगेस अथई। हैदर, सिधो छोरी खे कोरड़ ते चाढ़ींदो ऐं उते कंदोसि निकाह। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।